पंहिंजे प्यारे नबी हज़रत मूसा अलैहिस्सलाम के फरमायो तो मूसा हाणे धरती ते ख्याल सां घुमंदो कर साईं छो चई तुंहिंजी अमड़ ज़िंदा हुई जेका तुंहिंजे लाइ दुआऊं घुरंदी। अल्लाह जे नबीअ खे अल्लाह तबारक व तआला दड़को ॾियारे थो पियो त ख़बरदार हाणे धरतीअ ते सोचे सम्झी करे कदम रखंदो कर छो त तुंहिंजी अमड़ ही जेका मां अल्लाह खां तुंहिंजे लाइ दुआ घुरंदी। चई माउ खे तूं न रंजाईंदो कर माउ त हस्ती वॾी आ कख बि न सहंदी तो ते आहू साहु बि घोर कंदी आ साहु बि घोर कंदी आ माउ खे तूं न रंजाईंदो कर माउ त हस्ती वॾी आ माउ खे तूं न रंजाईंदो कर माउ त हस्ती वॾी आ। तुंहिंजो ॿुधो थई कोई वेढ़ियो थसि ऐं पिण शायदि धको लॻो थसि तुंहिंजो ॿुधो थई कोई वेढ़ियो थसि ऐं पिण शायदि धको लॻो थसि बचा बचा कंदी डुकंदी बचा बचा कंदी डुकंदी किरंदी तो दे पुगी आ किरंदी तो दे पुगी आ माउ खे तूं न रंजाईंदो कर माउ त हस्ती वॾी आ क़दुर उन्हनि खां माउ जो तूं पुछ नंढे जिन जी माउ मरी वई क़दुर उन्हनि खां माउ जो तूं पुछ नंढे जिन जी माउ मरी वई माउ जो जिन खे प्यारु न मिलियो तिन जी कहिड़ी ख़ुशी आ तिन जी कहिड़ी ख़ुशी आ माउ खे तूं न रंजाईंदो कर माउ त हस्ती वॾी आ अबे खां वधे अमड़ जो हक़ टीण ते पैगंबर आ चयो अबे खां वधे अमड़ जो हक़ टीण ते पैगंबर आ चयो माउ रंजा जई सम्झो त तुंहिंजी माउ रंजा जई सम्झो त तुंहिंजी क़यामत क़बर किनी आ क़यामत क़बर किनी आ माउ खे तूं न रंजाईंदो कर माउ त हस्ती वॾी आ माउ खे तूं न रंजाईंदो कर माउ त हस्ती वॾी आ उलरा हफ़ीज़ आ भागने वारो अमड़ तुंहिंजी ज़िंदा आहे उलरा हफ़ीज़ आ भागने वारो अमड़ तुंहिंजी ज़िंदा आहे माउ मरी वई जिन जी तिन खे दुनिया त छोरो चवंदी आ दुनिया त छोरो चवंदी आ माउ खे तूं न रंजाईंदो कर माउ त हस्ती वॾी आ माउ खे तूं न रंजाईंदो कर माउ त हस्ती वॾी आ।